अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं छा हाल आहे कंबू खान? दुआ दुआ लगी भैया। ख़ुशि लॻा पिया हो? हाँ ख़ैर ही ख़ैर। अच्छा साईं इहो कंबू खान तव्हां खां हिकिड़ो सुवाल हो असांजो। यार मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त आख़िर तोसां मसइलो कहिड़ो आहे? तोखे भला दुनिया में को बि माण्हू मिले ई कोन थो छा? जेॾी महिल तूं मुंहिंजे घाटे में थो अचे लॻी। कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? साईं दुनिया में त माण्हू घणा आहिनि पर तव्हां घणा होशियारु आहियो न कंबू खान, इन ई करे तव्हां खां सवाल कंदा आहियूं। तव्हां इंटेलिजेंट होशियारु माण्हू आहियो। हिकिड़ो सवाल ॿुधायो असांखे। हल पुछ। अच्छा तव्हांजी शादी थियल आहे? अल्हम्दुलिल्लाह थियल आहे। मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है। भला शादी जो को फ़ाइदो? हिकिड़ो फ़ाइदो आहे। अच्छा कहिड़ो फ़ाइदो? फ़ाइदो इहो आहे त मूंखे जहिड़े ई हिन दुनिया में पंहिंजे गुनाह जी सज़ा मिली रही आहे।